नासिम ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कंदासीं। लालू राइक वेझो ॻोठ गुलाम रसूल मुगेरी में 3 घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि पोरियत मेहर तालिब ऐं नवाब सोलंकी जा घर सड़ी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। लालू राइक वेझो ॻोठ गुलाम रसूल मुगेरी में 3 घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि पोरियत तालिब ऐं नवाब सोलंकी जा घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी वियो आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां लालू राइक मां शेयर कई पिया। लालू राइक वेझो ॻोठ गुलाम रसूल मुगेरी में 3 घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि पोरियत मेहर तालिब ऐं नवाब सोलंकी जा घर सड़ी विया आहिनि। लालू राइक मां तफ़सील मालूम कंदासीं राणो ख़ान मुगेरी खां। जी राणो ख़ान मुगेरी, आगाह कजो। अफ़सोसनाक वाक़ियो सुबुह सां पेश आयो आहे। लालू रैंक जे भरिसां ॻोठ गुलाम रसूल मुगेरी आहे, उते ओचितो बाहि लॻण सबबि 3 घर सड़ी रख थी विया आहिनि, जंहिंमें नवाब सोलंकी, अली खान सोलंकी ऐं जेको आहे सो सोनू खान सोलंकी, इन्हनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। जॾहिं त ॻोठाणनि पंहिंजी मदद ऐं पाण जेको आहे सो बाहि ते ज़ाब्तो आंदो। फायर ब्रिगेडियर जेको आहे सो काफ़ी टाइम खां पोइ पहुती आहे, लेकिन ॻोठाण पंहिंजे मदद पाण त बाहि ते कंट्रोल आंदो आहे। जी महिरबानी राणो ख़ान मुगेरी तफ़सील ॾियण जे लाइ।